चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा सां मुलाक़ात। आम चूंडुनि जे शेड्यूल बाबति गौर। DROs ऐं ROs जी मुक़ररी ख़िलाफ़ लाहौर हाई कोर्ट जे मनानामे ते बि सलाह मशवरा। सुप्रीम कोर्ट जस्टिस शौकत सिद्दीकी बरतरफ़ी केस में अॻूणे लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद खे नोटिस जारी करे छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट जे अॻूणे चीफ जस्टिस अनवर कांसी, अरबाब आरिफ, इरफान रामी खां बि जवाब तलब। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा रिमार्क्स ॾेई चयो आहे त शौकत अज़ीज़ खे इल्ज़ामनि ते ॿधल तक़रीर जी बुनियाद ते बरतरफ़ कयो वियो। शौकत सिद्दीकी जेके संगीन इल्ज़ाम हुया, नतीजो बि संगीन हूंदो। सोचे ॿुधायो त छा तव्हां जा इल्ज़ाम दुरुस्त आहिनि? आईन जी भनकड़ी पाण ॼार में फासी रहिया आहिनि। इदारे शायदि पंहिंजी मर्ज़ी जा नतीजा हासिल करण जी कोशिश कई। हिक उम्मीदवार खे पंहिंजे मनपसंद उम्मीदवार जी कामयाबी लाइ पासे ते कयो वेंदो आहे। शौकत अज़ीज़ सभ खां वधीक नालो फैज़ हमीद जो खंयो आहे। फैज़ हमीद खे ॿुधण खां सवाइ को फ़ैसिलो न कयो वेंदो। अमरीका ऐं पाकिस्तान तरफ़ां गॾियल दिफ़ाई मक़सद हासिल करण लाइ कोशिशूं जारी रखण ते इत्तेफ़ाक़। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जूं अमरीकी सियासी ऐं फ़ौजी क़यादत सां मुलाक़ातूं। ॿी तरफ़ लाॻापन ऐं गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ॻाल्हियूं। परडे॒ह में आबाद पाकिस्तानियुनि खे मुल्क में सीड़पकारी जी दावत। संदसि चवणु आहे त अमरीका पाकिस्तान लाइ सभ खां वॾी एक्सपोर्ट मार्केट आहे। पाकिस्तान में समुंड पार पाकिस्तानियुनि खे इज़त जी नज़र सां आहे। वीज़ा में रंडक, ख़ासि स्क्रीनिंग ऐं ॿिया गुमराह कंदड़ अफ़वाह बेबुनियाद आहिनि। KP जे 2 ज़िलनि में दहशतगर्द हमलनि में 6 सिक्योरिटी एहलकार शहीद, 3 दहशतगर्द बि मारिजी विया। खैबर ज़िले में दहशतगर्दनि जो चेक पोस्ट ते हमिलो, 2 सिक्योरिटी एहलकार शहीद। टांक में पुलिस लाइन ते दहशतगर्दनि जे हमले में बि 4 एहलकार शहीद, 5 ज़ख़्मी। आबघाती बमबार पाण खे धमाके सां उॾाए छॾियो। सिक्योरिटी फोर्सिस जो इलाइक़े खे कड़ो सर्च ऑपरेशन। किसी सूरत में मकबूजा कश्मीर का यकतरफा किसी किस्म का, वो चाहे कोई कोर्ट हो या कोई कानून साज असेंबली हो हिंदुस्तान की, वो किसी सूरत काबिल कबूल नहीं है और न उसकी कोई अहमियत है। हम इसको जूते की नोक पे रखते हैं, ऐसे फैसलों को, ऐसे कवानीन को जिसमें कश्मीरी अवाम का कोई अमल दखल नहीं है। हम चाहते हैं कि हुर्रियत क़यादत को फिल फौर रिहा किया जाए और जो जिम्मेदारियां हैं एज एन इंटरिम अरेंजमेंट हिंदुस्तान की, हिंदुस्तान का न कश्मीर हिस्सा था, न है और न इंशाल्लाह रहेगा। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ आकड़ चयो आहे त वालाए कश्मीर बाबति हिकु तरफ़ो फ़ैसिलो कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। भारत खे पंहिंजूं हदूं न ओरांघण घुर्जनि। कश्मीर न भारत जो आहे ऐं न वरी रहंदो। का बि अदालत कश्मीरियुनि जे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो नथी करे सघे। लाहौर हाई कोर्ट ब्यूरोक्रेसी मां ROs ऐं DROs मुक़रर करण ख़िलाफ़ लार्जर बेंच जोड़े छॾी। जस्टिस बाक़िर अली नजफी जी सरबराही में 5 रुकनी बेंच केस जी ॿुधणी कंदी। तहरीक इंसाफ़ हिकु दफ़ो ॿीहर चूंड अमल खे मुतासिर करण जी कोशिश कई आहे। PTI चेयरमैन चाहे थो त हू नाहे त चूंडूं बि न थियनि। पीपल्स पार्टी आम चूंडुनि लाइ मुकमल तौर तैयार आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी समूरे मुल्क में चूंड मुहिम हलाए रहियो आहे। उमीद आहे त इलेक्शन कमीशन मुक़रर वक़्त ते चूंडुनि जे शेड्यूल जो ऐलान कंदी। PP सेनेटर शेरी रहमान
गैर शरई निकाह केस में पीटीआई जो बानी चेयरमैन अदालत तलब। इस्लामाबाद जी अदालत गैर शरई निकाह केस जो लिखत में हुक्मनामो जारी करे छॾियो। बुशरा बीबी जी हाज़िरी खां 1 ॾींहं जी छूट जी दरख़्वास्त मंज़ूर। ज़मानत तौर 50,000 रुपयनि जा दस्तावेज़ जमा करण जी हिदायत। निगरान वरी वज़ीर मक़बूल बाक़िर तरफ़ां फूड अथॉरिटी खे कारकर्दगी बहितर बणाइण जी हिदायत। संदसि चवणु आहे त कराची शहर में अक्सर रेस्टोरेंट जी हालत ख़राब आहे। फ्रिजूं गंदियूं ऐं कुआ घुमंदे नज़र ईंदा आहिनि। फूड अथॉरिटी न का चेकिंग करे थी ऐं न वरी का बहितरी आणे रही आहे। गजा में इसराइली फौज ऐं हमास वेढ़ाकनि में खूनी वेढ़। इसराइली फौजी बमबारी में 24 कलाकनि दौरान वधीक 179 फ़लस्तीनी शहीद। इसराइली फौजी इमारतुनि, मस्जिदुनि ऐं पनाहगीर कैंपुनि ते बमबारी। रफ़ा में बमबारी दौरान 20 फ़लस्तीनी शहीद ऐं केतिराई ज़ख़्मी। इसराइली हमलनि में शहीद फ़लस्तीनियुनि जो अंगु 18,787 खां वधी वियो। 50,897 फ़लस्तीनी ज़ख़्मी। सिंध हाई कोर्ट तरफ़ां भाणजी कोर्ट ख़िलाफ़ दरख़्वास्त ते वफ़ाक़ी सरकार, सिंध हुकूमत ऐं डिप्टी कमिश्नरनि खे नोटिस। आबाद करण जे वकील मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त समूरी सिंध में भाण जी फ़राबी न हुअण बराबरि आहे। 4300 रुपयनि जी भाण जी ॿोरी 5,500 रुपयनि में ब्लैक ते विकिरो थी रही आहे। भाण जी खोट रोकण ऐं हारियुनि खे वक़्त ते भाण जी फ़राबी लाइ डिवीज़न में इंस्पेक्टर मुक़ररु कया विया आहिनि। शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरे क़त्ल केस जी रोज़ानी बुनियाद ते ॿुधणी जो फ़ैसिलो। वकीलनि खे ईंदड़ ॿुधणी ते पेश थियण ऐं केस जी ॿुधणी करण जो हुकुम। सखर जी दहशतगर्दी टोड़ अदालत ॿुधणी 21 डिसंबर ताईं मुलतवी करे छॾी। खैरपुर में 2 नौजवाननि खे मुबैना मुक़ाबले में मारण ख़िलाफ़ नवाब शाह जे नौजवाननि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त खैरपुर पुलिस जी शान खोखर ऐं हरीसुल्ला चांडे खे पूरे मुक़ाबले में क़त्ल करे वॾो ज़ुल्म कयो आहे। जाली मुक़ाबले में मुलविस अहलकारनि खे गिरफ़्तार कयो वञे। महराणी यूनिवर्सिटी जे शागिर्दनि जो ट्रम्बैक पॉलिसी ख़िलाफ़ चौथे ॾींहुं बि एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त टूअनि वारी ट्रम्बैक पॉलिसी कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। जाइज़ मुतालबा मंज़ूर न कया विया त इंडस हाईवे ते धरणो हयो वेंदो। बने आकिल में गैस की लोड शेडिंग ख़िलाफ़ औरतूं रस्तनि ते निकिरी आयूं। सुई गैस जी ऑफिस अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। औरतुनि जो चवणु आहे त गैस जी लोड शेडिंग सबबि खाधो तयार करण में परेशानी थी रही आहे। शिकायतुनि बावजूदि सुई गैस इंतज़ामिया मसइलो हल करण लाइ तयार न आहिनि। उस्मान शाह उड़ी वेझो थाणो माइनर शाख खे 50 फुट घारो। 1 ॻोठ ऐं फसल पाणी हेठि। इतला बावजूदि आपाशी अमलो न पहुतो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण ते घारो बंदि करण में रुधल। ॻोठाणनि जो चवणु आहे त शाख खे लॻल घारो बंदि न थियो त वधीक ॻोठ ऐं फसल ॿुॾी वेंदा। ऐं पर्थ टेस्ट पहिरीं इनिंग्स में ऑस्ट्रेलिया 487 रन्सुनि ते ऑल आउट। ऑस्ट्रेलवी इनिंग्स में ओपनर डेविड वार्नर जी शानदार सेंचुरी। मार्श 90 रन्सुनि ते नरोस 90 जो शिकार। कैरियर जी पहिरीं मैच खेॾंदड़ फास्ट बॉलर आमिर जमाल जूं 6 विकेटूं। क़ौमी क्रिकेट टीम जूं 2 विकेटनि जो नुक़सान ते 122 रन्सूं। ओपनर अब्दुल्ला शफीक 42 ऐं कप्तान शान मसूद जूं 30 रन्सूं।